दरिया खान मरी नुसरत वाह के बरसात सबब मुख्तलिफ हंधनि तां रोड़ियूं पवण तोड़े भिकूं किरण सबब कपर कमज़ोर थी विया। ॻोठ हाजी मोहम्मद बख्श खासखेली, ॻोठ मीरानपुर, ॻोठ मोहम्मद रमज़ान मोरो जो, ॻोठ मेवो सोलंगी, ॻोठ हाजी जवायो सियाल, ॻोठ धणी बख्श चन्ना वटि नुसरत वाह के घारे जा इम्कान हुआ। CN न्यूज़ ते ॻोठाणनि जे एहतिजाज जी ख़बर हलण खां पोइ इंजीनियर इरिगेशन नुसरत डिवीज़न अता मोहम्मद छजड़ो नोटिस वठी क्रेन ज़रिए नुसरत वाह के पवंदड़ रोड़ियूं ऐं घारा बंद कराए छॾिया। हाजी मोहम्मद खासखेली साम्हूं जेको असां मींहं बारिश में कोशिश करे पंहिंजो पाण मदद में जेको आहे कुझु बंदि कयो। उन खां पोइ ऑफिसरनि खे असां SPO साहिब खे चयो ऐं उन खां पोइ जेको इंजीनियर साहिब खे चई जेको आहे असां लाइ मशीन क्रेन मोकिली आहे। अॼु उन जो मज़बूती जो कमु थिए पियो थो, पर असांजी जेको आहे इहा गुज़ारिश आहे इहा था कयूं आला हुकुम खे त महिरबानी करे असांखे सतावाह मोरी खां वठी न्यू कोलाणी माइनर जी मोरी ताईं जेको आहे वाह खे जेको आहे पको करे जेको आहे उनखे बंदि कयो। इंजीनियर साहिब जी वॾी महिरबानी आहे। असांजो मंज़ूर भाउ आहे दारोगो, उनखे महिरबानी सां असां ॻाल्हायो, उन महिरबानी सां असांखे मिली क्रेन जेका अॼु जेके बि हुया खंड या जेके बि हुया ऋण उहे असांखे बंदि करे ॾिनियूं अथनि। इरिगेशन वारनि जो असां फुल तावन आहे, महिरबानी हिननि जी।